साईं एतिकाफ़ में वेठल शख्स मोबाइल इस्तेमाल करे सके तो। एतिकाफ़ जो मक़सद छा है? दुनिया को ताल्लुक़ कटे अल्लाह सां ताल्लुक़ जोड़ण, अल्लाह जी इबादत करण। जेकॾहिं को शख्स एतिकाफ़ में वेही करे सॼो ॾींहुं मोबाइल इस्तेमाल कंदो, सॼी राति मोबाइल हलाईंदो, गेमियूं खेॾंदो, त उन जे एतिकाफ़ जो कहिड़ो फ़ाइदो? एतिकाफ़ में मक़सद छा है? अल्लाह खे राज़ी करणु। उते वेही तिलावत करे, नवाफिल पढ़े, ज़िक्र करे, दुआऊं घुरे, दीनी किताबनि जो मुतालो करे। हाँ, बाक़ी मुख़्तसर वक़्त जे लाइ जेकॾहिं ज़रूरत जे करे मोबाइल इस्तेमाल करणो पएसि, कंहिंसां राब्तो करणो आहे, या मोबाइल में क़ुरान मजीद जी तिलावत करणी आहे, मस्जिद में क़ुरान मजीद मौजूद न आहे, त एतिरी गुंजाइश आहे, इन सां एतिकाफ़ ख़राब न थींदो। बाक़ी सॼो ॾींहुं मोबाइल इस्तेमाल करण सां एतिकाफ़ वारो मक़सद ख़त्म थी वेंदो। रोज़े में रत ॾियणु या रत टेस्ट कराइणु सही आहे? रोज़े जी हालत में रत कढाइणु, रत टेस्ट कराइणु, या कंहिंखे रत ॾियणु, या धक जी सूरत में रत निकिरणु, इन सां रोज़ो ख़राब न थींदो आहे, रोज़े में कोई फ़र्क़ु न पवंदो। साईं एतिकाफ़ वारो शख्स मस्जिद खां ॿाहिरि बीठल शख्स सां ॻाल्हाए सघे थो। ज़रूरत जी ॻाल्हि करणु मस्जिद में भी जाइज़ आहे, ज़रूरत जी हुजे। ऐं मस्जिद खां ॿाहिरि जेको शख्स बीठो आहे, एतिकाफ़ वारो मस्जिद में बीठो आहे, त ॿाहिरें शख्स सां ज़रूरत जी ॻाल्हि करे सघे थो। ख़ामख़ा कहचारी न करे, दुनिया जी गुफ्तगू न करे, फुज़ूल कहचारी न करे। ज़रूरत जी ॻाल्हि मस्जिद में बीठल शख्स सां भी जाइज़ आहे ऐं ॿाहिरि शख्स सां भी करे सघो था।